साईं कारो नाग पिट हेड़ी हणदी कारे नाग जो राजा लठे काय राजा था काने गलायो कंडो खोको कचो खोड़ो थो जो पल्लईअ में वॾो सोटो पचे तो कारो नाग गिरियो सो मथे में साईं कारो नाग बाबा पिटे पाणू कढंदी माना साईं वो पिट जूं भरियूं खयो वटे दुआ करे ई खाई एभड़ा मुड़ी त चंद भॼंदी एभड़ा मुड़ी त का माल मरंदी एभड़ा और गई गुजारे साईं ॾे दॿो ढोर ॾे ऐं साईं न कंहिंजी वाच ॾिठी सुठी निबड़ी त किथां वरिती थी घणे जी आहे भला कीअं मिलंदी किथे मिलंदी आहे वाह वाह खड़ी हसला फबाणी अथसि अॼो वीचारो 7 पीढ़ियूं मुरीद चवंदो साईं भला खणी वठो नथो ॾे त भला साईं वटां पिटे छो त साईं वटि रुॻी पिटा दुआ त आहे कंहिंजी अदरक फबाणी आहे भली रिली साईं खे विछाए ॾिनई अॻ में उनखे वेड़ींदो कुर्बान वञा अल्लाह जे वलीअनि तां असांजा मुर्शिद करीम हज़रत रोज़े घणी रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा त जेको पीर पंहिंजे मुरीद जे माल में तमन्ना करे त मुरीद मूंखे ॾंड ॾींदो माल ॾींदो अल्लाह जो वली फरमाईंदो इन पीर में फैज़ कोन्हे बेफैज़ आहे ख़ाली आहे अड़े मुरीद खां वठबो नाहे मुरीद जी झोली भरबी आहे नाराज़ कोन था थियो न जॾहिं तुंहिंजी अॻिका माण्हू नाराज़ थी वेंदो ॿिए भेरे खणी न घुरायो त मुंहिंजी बि जान छुटी पवंदी भला सच में चवंदो असां सुनत जमायत वारो सुधरो 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 इन जान हिननि पीरनि खे छॾे ॾियो उन्हनि जी तामल वठो जेके तव्हां कयो हिकिड़ो हथु तव्हांजे हथ में हुजे त ॿियो तव्हांजो हथु मदीने वारे सां मिलाए